चरभेली चरभेली हिक क़िस्म जी साख आहे। साख लफ़्ज़ जी माना क़सम ते कयल ॻाल्हि, सचाईअ जी साबिती या अखियुनि ॾिठे अहिवाल जी गवाही आहे। वैसाह या एतबार खे सिंधीअ में साख चवंदा आहिनि। जेकॾहिं कंहिं ते कंहिंजे क़त्ल, चोरी, फुर या ॿिए कंहिं ॾोह जो शक हूंदो आहे त दस्तूर मूजिबि शकी जवाबदार क़ुर पाक ते हथु रखी गवाहनि अॻियां पाण खे ॾोह खां आजो करार ॾियण जे लाइ साख ॾींदो आहे। सिंध में क़ुर शरीफ़ खे भलो सुहारो चवंदा आहिनि। आमतौर ते चइबो आहे त फलाणे माण्हूअ भले सगोरे ते हथु रखी साख ॾिनी आहे त हिन इहो ॾोह नाहे कयो। साख वठण जो ॿियो तरीक़ो किन हंधनि, ख़ासि करे बलोचिस्तान में वॾनि इल्ज़ामनि हेठि थींदड़ फ़ैसिलनि में अख़्तियार कयो वेंदो आहे, जंहिंखे चरभेली चवंदा आहिनि। हिकु डिघी खॾ या चर खोटरे उन जे विच में काठियूं विझी मच ॿारिबो आहे। जॾहिं मच टांडनि जी सूरत में तब्दील थी वेंदो आहे त उन ॿरंदड़ टांडनि खे चो तरफ़ खां क़ुर पाक जा फेरा ॾेई बाहि खे ड्रोही याने कसम ॾींदा आहिनि त बाहि तूं हिन क़ुर पाक जे सदके हक़ कजांइ। जेकॾहिं ॾोही आहे त साड़ेसि, जे ॾोही नाहे त आजो करेसि। पहिरियां हमराह खे मथे ते क़ुर पाक रखी तसली करण खां पोइ शकी जवाबदार पंहिंजी बेगुनाही साबित करण जे लाइ टांडनि तां गुज़रंदो आहे ऐं टांडनि तां उकरण बाद हमराह खे झोलीअ में खणी खट ते विहारियो वेंदो आहे। तंहिं बाद फौरन बकरी या छेलो कुही उन जी रत थांव में विझी पेर उन रत में अंदरि विझंदा आहिनि। जेकॾहिं संदसि पेरनि में फलूकणा न थिया त खेसि बेॾोही सम्झियो वेंदो आहे। ही झंगली दौर जी वहमी क़िस्म जी रवायत आहे जंहिं ते कमज़ोर अक़ीदे वारा माण्हू वेसाह कंदा आहिनि। हिकु रिवायत मूजिबि बाहि ते साख जो हवालो उमर मारवीअ जे किस्से में बि मिले थो। जॾहिं उमर मारवीअ जी अज़मत आॾो झुकी खेसि ॻोठु छॾणु वियो त मारवीअ जे ॻोठाणनि खे मारवीअ जी हुरमत जे यकीन ॾियारण लाइ हू बाहि मां गुज़रियो हो ऐं मारवी सती साबित थी हुई।